अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ वअदना मूसा 40 लैलतन सुम्मा इत्तख़ज़्तुमुल इजला मिन बअदिही व अंतुम ज़ालिमून सुम्मा अफ़ौना अन्कुम मिन बअदि ज़ालिका लअल्लकुम तशकुरून व इज़ आतैना मूसल किताब वल फ़ुरक़ान लअल्लकुम तहतदून व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि इन्नकुम ज़लमतुम अन्फुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इजला फ़तूबू इला बारिइकुम फ़क़्तुलू अन्फुसकुम ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन्द बारिइकुम फ़ताब अलैकुम इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम व इज़ क़ुल्तुम या मूसा लन नुअमिन लक हत्ता नरल्लाह जहरतन फ़अख़ज़तकुमुस्साइक़तु व अंतुम तंज़ुरून सुम्मा बअसनाकुम मिन बअदि मौतिकुम लअल्लकुम तशकुरून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व इज़ वअदना मूसा 40 लैलतन सुम्मा इत्तख़ज़्तुमुल इजला मिन बअदिही व अंतुम ज़ालिमून। ऐं जॾहिं असां वाइदो कयोसीं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां 40 लैला 40 रातियुनि जो सुम्मा इत्तख़ज़्तुमुल इजला पोइ तव्हां बणायो गाबे खे उन खां बाद व अंतुम ज़ालिमून ऐं तव्हां ज़ालिम थी पियो। सुम्मा अफ़ौना पोइ माफ़ कयोसीं असां अन्कुम तव्हांखे इन खां बाद बि लअल्लकुम तशकुरून मन तव्हां शुक्र कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका क़ौम हुई आले फ़िरऔन वारनि खां जीअं तव्हां अॻिते पढ़ियो त वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहर फ़अंजयनाकुम व अग़रक़ना आल फ़िरऔन। अल्लाह ताला उन्हनि खे आले फ़िरऔन ऐं फ़िरऔन वारनि खां जॾहिं आज़ादी ॾियाराई त ही दरिया मां किरास करे हलिया हिकिड़े मैदान हुयो, उन मैदान में वञी करे पहुता। उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला हिननि खे वञिणो हो पंहिंजे मक़ाम ऐं पंहिंजे मैदान फ़लस्तीन जी तरफ़। जीअं मां शुरू जे अंदरि ॿुधाए आयो आहियां, हिननि जी जेका असल रहाइश हुई ही मिस्र जे अंदरि आर्ज़ी तौरु आबाद हुया। हिननि जो असल जेको घर हुयो, असल जेको हिननि जो वतन हुयो उहो फ़लस्तीन जी तरफ़ हुयो। 40 साल हे इन मैदान जे अंदरि रहिया, दरिया खां किरास करे, उन समुंड खां किरास करे जॾहिं आया। उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे त इन ई मैदान जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहलत बि इन ई मैदान जे अंदरि थी। इन अरसे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे तौरात शरीफ़ अता फरमायो। तूर जेको कोहे तूर जे मथां अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुरायो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उते विया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उते 1 महीने जो एतिकाफ़ कयो। घणे टाइम जो एतिकाफ़ कयो बाबा? 1 महीने जो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उते एतिकाफ़ कयो, रोज़ा रखिया। पर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रोज़े रखण खां बाद में थोरी जेका स्मेल वग़ैरह माण्हू जे वात जे अंदरि ईंदी आहे, हज़रत मूसा जॾहिं ॾंदड़ इस्तेमालु कयो, हालांकि इन स्मेल जे मुतालिक़ हदीस पाक जे अंदरि अचे थो अल्लाह खे इहा मुश्क ऐं अंबर खां वधीक महबूब ऐं पसंदि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इस्तेमालु कयो त उन खां बाद 10 रातियूं अल्लाह तबारक व तआला हदीस पाक जे अंदरि अचे थो वरी बि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे उते रहायो। माना 40 रातियूं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उते गुज़ारियो, जंहिंजो ज़िक्र अल्लाह से क़ुरान में ई फरमायो व इज़ वअदना मूसा 40 लैला। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कोहे तूर जे मथां विया। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ओॾां वापसि थिया
थियो ईअं त बनी इसराइल वारनि उन्हनि जे अंदरि हिकिड़ो जादूगर हुयो जंहिंजो नालो हुयो सामरी। जादूगर न बल्कि हिकिड़ो सोनार हुयो वॾो। पोइ हीअ जेॾी महिल उतां निकिरनि पिया या अचनि पिया, इहो वाक़ियो ईअं आहे त उन राति जो हिन क़ौम क़िब्ती वारा माण्हू जेके फिरौन जे अंदरि हुया, उन्हनि खां जेके फिरौनी असल हुया, उन्हनि खां हिननि ज़ेवरात वग़ैरह हिननि जी मायुनि वरिता त इहे ज़ेवरात असांखे ॾियो। ऐं ज़ाहिर आहे उन्हनि वटि सोन वग़ैरह घणो, इहो ज़ेवरात सभु खणी करे जेॾी महिल हे माना किरास थी विया त इहे ज़ेवरात हिननि सां गॾु हुया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर जे मथां जॾहिं हलियो वियो त हिननि पंहिंजो पाण में सलाह मशवरो करे जेका बि ज़ेवरात हुया उहो खणी करे सामरी जेको हुयो सोनार उन जे हवाले कयूं त हे सभु ज़ेवरात तव्हां ॾिन। हुन वरी छा कयो, उन मां उन्हनि सभिनी खे ॻारे करे उन मां हिकिड़ो गाबो ठाही, तयारु कयईं गाबो। पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जॾहिं आयो, फिरौन वारा जॾहिं तबाह थिया, अल्लाह ताला बनी इसराइल वारनि खे उतां जॾहिं आज़ादी ॾियाराई ऐं हिकिड़ो पंहिंजो आराम इत्मीनान सां निकिरी विया, त हज़रत जिब्राईल जंहिं घोड़े जे मथां चढ़ी आयो, उन घोड़े जे पेरनि जे हेठां जेका मिटी हुई न, उहा मिटी बि हिन वटि हुई। उनजो ढांचो सॼो तयारु करे उन गाबे जो, पोइ हीअं जो मिटी उन जे अंदरि जो विधऊं त उहो ॻाल्हाइणु शुरू थी वियो। आई ॻाल्हि सम्झ में, आवाज़ु निकितो। हीअ वरी छा आहे, पोइ हिननि चयो त हाज़ा इलाहुकुम व इलाहु मूसा फनसिया। हिननि चयो त हे असांजो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो, अल्लाह साईं माफ़ फरमाए, हे असांजो हज़रत मूसा जो छा आहे, अलाह आहे, माबूद आहे। फनसिया इहा ॻाल्हि हिननि जे ज़हन मां ई हली वई त बाबा हज़रत मूसा अलैहिस्सलाम त हेतिरनि ॼाणनि जे लाइ छा वियो आहे, कोए जेको आहे पंहिंजो तूर जे मथां वियो आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे घुरायो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम विया, 30 रातियुनि जी मां तव्हांखे ॿुधायमि त रहियो। उन खां बाद में 10 रातियुनि जो जेको मसइलो आहे, सूरह आराफ़ जे अंदरि बि अल्लाह ताला बयानु फरमायो आहे, व अतममनाहा बिअशरिन फतम मीक़ात रब्बिही 40 लैला। बहरहाल 40 रातियूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उते कोहे तूर जे मथां रहियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं तौरात शरीफ़ मिलियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं आयो त जेॾी महिल ॾिठईं पंहिंजे क़ौम जो, त हीअ त गाबे जी इबादत जे अंदरि शुरू लॻा पिया। ऐं छा थियो आहे तव्हांखे? हालांकि हज़रत हारून अलैहिस्सलाम पोइ ते छॾे वियो, उन सम्झायो उन्हनि खे, अलाह जा बाना असांजो माबूद ऐं असांजो हक़ीक़ी अलाह त उहो आहे जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे। तव्हां हिन शइ जे कढ न लॻो। असल वजह इहा आहे त जेके फिरौनी हुया, इहे फिरौन बुतनि जी पूॼा कंदा हुआ, उन्हनि खे पंहिंजो माबूद सम्झंदा। हीअ बि कुझु अर्सो उन्हनि सां रहिया त हिननि जे मथां बि इन शइ जो असरु ग़ालिब अची वियो। त जल्दी जो ॾिठऊं ईअं जो बणा हिकिड़ो गाबो तयारु थियो आहे, पंहिंजे लेखे जो ईअं आवाज़ु कढे थो, नई शइ जो नज़र आई त हिननि जो बणा हे बि असांजो माबूद आहे। आई ॻाल्हि सम्झ में? इन जे करे उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हर हमेशह माण्हू सोबत उन माण्हू सां अछो बदुकारे सां रंग न बदिलाए त आदत ज़रूरु बदिलाईंदो आहे। इन जे करे सोबत जो बि असरु थींदो आहे इंसान जे मथां घणो। त बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मोटी जो आयो, हिननि खे ॾिठईं त वाह हे छा चकर आहे तव्हां जेको कयो आहे। बहरहाल ॾाढी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कावड़ आई। पोइ जेको सामरी हुयो पंहिंजो इहो सोनारो, उन ते ॾाढो कावड़िया ऐं उनखे बदुआ बि ॾिनो। उनखे चवंदो क़ाल फज़हब फ़इन्नका फ़िल हयाति अन तक़ूल ला मिसास। वञो हाणे हितां निकिरी करे ऐं चयूंसि अन तक़ूल ला मिसास, हिन दुनिया जे अंदरि तोसां हालत अहिड़ी थींदी जो न को माण्हू यानी तोखे हथु लाहे सघंदो। बदुआ अहिड़ी ॾिनो, न तोखे को माण्हू हथु लाहे सघंदो, न ई वरी तूं बि माण्हू खे हथु लाहे सघंदे। पोइ कुदरती उन सामरी जे अंदरि अहिड़े क़िस्म जी बीमारी बुख़ार पइजी वियो जो हिनखे जेकॾहिं को माण्हू हथु पियो लॻाए त उनखे बि बुख़ार पियो थी सघे, या जेकॾहिं हे उन माण्हू खे हथु लॻाए पियो तॾहिं बि उनखे बुख़ार पियो थी सघे। पोइ इहा जेको गाबो उन्हनि बणायो, उन गाबे खे खणी करे साड़े उनजी राख जेका आहे समुंड जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलाम उछलाए हिननि खे सम्झायो अलाह जा बाना इन्नमा इलाहुकुमुल्लाहु अल्लज़ी ला इलाहा इल्ला हू वसिअ कुल्ल शैइन इल्मा। असांजो अलाह त उहो आहे, असांजो माबूद उहो ई बराक आहे जंहिंखां सवाइ ॿियो को बि माबूद आहे, जंहिंखे हर शइ जो इल्मु हुजे। हे अवां गाबे खे पंहिंजो माबूद बणायो आहे। तवीद वादना मूसा 40 लैला, जॾहिं असां वाइदो कयोसीं मूसा अलैहिस्सलाम सां 40 लैला 40 रातियुनि जो। सुम्म तख़ज़्तुमुल इजल, पोइ तव्हां बणायो गाबो उनजे पुठियां। व अंतुम ज़ालिमून, तव्हां ज़ालिम थी पिया। सुम्म आफ़ौना, हाणे इहो त थियो पर माफ़ करण वारो वरी बि केरु आहे? अलाह ताला वरी बि उनजे मथां करम फरमायो। अलाह ताला फरमाए थो सुम्म आफ़ौना, पोइ असां माफ़ कयोसीं तव्हां खां। इन खां बाद जेको ही तव्हां कमु कयो, माफ़ करण जी वजह इहा हुई लअल्लकुम तशकुरून, मन तव्हां अलाह जो छा कयो? शुक्र अदा कयो, अलाह जे दरवाज़े जी तरफ़ मोटी अचो। वइज़ आतैना मूसल किताब वल फुरक़ान लअल्लकुम तहतदून,
अल्लाह ताला फरमाए तो जै वक्त असां या जॾहिं असां अता कयोसीं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम की किताब वल फुरकान ऐं फैसले कंदड़ बयान लअल्लकुम तहददुन मन तव्हां सिधी राह ते अचो। इहो किताब जेको असां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे तौरात शरीफ़ अता कयो आहे इहो बनी इसराइल वारनि जे मथां अल्लाह जो वॾे में वॾो इनाम हुयो, जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला अहकामात मुकम्मल मुदल्लिल मुफ़स्सिल मुआमलात ऐं मसाइल बयान कया। जीअं अल्लाह ताला क़ुरान मजीद सूरह अनाम जे अंदरि फरमाए थो सुम्मा आतैना मूसल किताब तमामन अलल्लज़ी अहसन व तफ़सीलन लिकुल्लि शैइन व हुदन व रहमतन लअल्लहुम बिलिक़ाइ रब्बिहिम युमिनून। इहो किताब जेको असां इन्हनि खे ॾिनोसीं बहितरीन अल्लाह ताला जे तरफ़ां किताब आहे। अच्छा ॿियो इहा त वइज़ आतैना मूसल किताब वल फुरकान, तौरात जे मुतालिक़ फुरकान जो लफ़्ज़ बि ॻाल्हायो वियो आहे। उलमाए मुफ़स्सिरीन इन जो ॿ मानाऊं बयानु फरमाइनि। तौरात शरीफ़ खे जेको फुरकान चयो आहे, फुरकान जी माना आहे हक़ ऐं बातिल जे दरमियान में फ़र्क़ु करण वारो किताब, हक़ ऐं बातिल जे दरमियान में फ़र्क़ु करण वारो किताब। अच्छा किन उलमाए मुफ़स्सिरीन लिखियो आहे त फुरकान जी माना आहे हलाल ऐं हराम जे दरमियान में फ़र्क़ु करण वारो। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह जे किताब जूं हूंदियूं आहिनि। हक़ ऐं बातिल जे दरमियान में फ़र्क़ु करणु, हलाल ऐं हराम जे दरमियान में फ़र्क़ु करणु ॻाल्हि साॻी आहे, को फ़र्क़ु कंहिं बि क़िस्म जो न आहे। आई ॻाल्हि सम्झो। वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमी इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इजल। पोइ जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो या क़ौम ए मुंहिंजी क़ौम इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बेशक ज़ुल्म कयो आहे तव्हां पंहिंजी जानिन जे मथां, पंहिंजे नफ़्स जे मथां, बित्तिख़ाज़िकुमुल इजल तव्हां बणायो आहे गाबो, फतूबू इला बारिकुम हाणे तव्हां तौबा कयो पंहिंजे रब जी तरफ़, फ़क़्तुलू अनफुसकुम ऐं क़त्ल कयो पंहिंजी जानिन खे, ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इहो बहितर आहे तव्हां जे लाइ, इंद बारिकुम तव्हांजे ख़ालिक वटि, तव्हांजे पालनहार वटि, फताब अलैकुम पोइ मथस मेहरबान थियो, इन्नहु हुव तव्वाबुर रहीम बेशक ही अल्लाह जी ज़ात गिरामी तव्वाब माफ़ कंदड़ रहीम निहायत मेहरबान आहे। हाणे इहो गुनाह वारो मामलो त हिननि खां थी वियो। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त भई हाणे मसइलो इहो आहे त हाणे हिकिड़ो मामलो त तव्हां खां थी वियो, गुनाह त तव्हां खां थी वियो आहे। या क़ौम ए मुंहिंजी क़ौम तव्हां पंहिंजे ज़ाहिर आहे जेको माण्हू गुनाह करे थो ॼणो त पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म थो करे नी। तव्हां पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो, गुनाह कयो, अलाह जे हुकुम जी तव्हां नाफ़रमानी कई आहे। छो गुनाह तव्हां कहिड़ो कयो आहे जो तव्हां गाबे खे पंहिंजो माबूद बणायो। हाणे छा कयो, फतूबू इला बारिकुम हाणे अचो अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ तव्हां तौबा कयो, रुजू कयो, अल्लाह तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे। पोइ फ़क़्तुलू अनफुसकुम उन्हनि जे ऐं इन्हनि पाण बि इन शइ खे तस्लीम कयो त वाकई असां खां इहो मामलो थियो आहे, इहो गुनाह थियो आहे। वलम्मा सुक़िद फ़ी ऐदीहिम रअू अन्नहुम क़द ग़ल्लू क़ालू लइन लम यरहमना रब्बुना व यग़फिर लना लनकूनन मिनल ख़ासिरीन। जेकॾहिं असां खां वाकई इहो मामलो थियो आहे, जेकॾहिं अल्लाह असांखे माफ़ न कंदो, असांजे मथां रहम न कंदो त असां ख़सारे जे अंदरि पइजी वेंदासीं। हाणे इन्हनि जे तौबा जो जेको तरीक़ो आहे उहो मुख़्तलिफ़ आहे, इहा ॻाल्हि सम्झणी आहे। उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब चो सल्लल्लाहु ॾाढा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे अल्लाह ताला इनाम जेको ॾिनो आहे तौबा जो इहो आहे ज़िंदगी जा गुनाह खणी करे गुनाहनि खां भरियल हुजे। जॾहिं हुन जे अखियुनि मां नदाम जो ॻोढ़ो किरंदो आहे नी, अल्लाह जे साम्हूं अची करे चवंदो आहे ए मुंहिंजा पालनहार ही मुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह आहिनि, मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे दरवाज़े ते वेठो आहियां। अखियुनि मां हीअं ॻोढ़े किरण जी देरि हूंदी आहे, अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु हुन जे मथां वसणु शुरू थी वेंदी आहे। आई ॻाल्हि समझ में। हाणे हिननि जी जेका तौबा माफ़ थी थिए उहा कीअं आहे? अल्लाह ताला चवंदो फ़क़्तुलू अनफुसकुम तव्हां पंहिंजो पाण खे छा कयो, क़त्ल कयो। पोइ उलमाए मुफ़स्सिरीन लिखियो आहे त इन में हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुया हिन क़ौम जे अंदरि जंहिं उन गाबे जी इबादत कई। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुया जिन उन गाबे जी इबादत न कई। पोइ जिन गाबे जी इबादत न कई उन्हनि खे हथियार ॾिना विया, बाबा हाणे तव्हां हिननि खे क़त्ल कयो। पोइ उन्हनि खे जेॾी महिल तव्हां क़त्ल कंदो अलाह जो हुकुम आहे त पोइ तव्हांजी माफ़ी क़बूल पवंदी।
पर अकली ॻाल्हि जेकॾहिं ॾिठी वञे दुनिया जी थोरी अज़ियत जे करे आख़िरत वारो मामलो ऐं मसइलो माण्हू जो हल थी वञो त सौदो इन में बि छा आहे सस्तो आहे जेकॾहिं माफ़ न थिए अॻिते त वॾो मामलो आहे मसइलो आहे। बहरहाल पोइ वरी जीअं माण्हू मारण वारो मामलो शुरू थियो त पोइ हाणे ज़ाहिर आहे हीअ क़ौम हिक ॿिए जा को चाचो आहे को भाइटियो आहे को मामो आहे को कीअं आहे पाण में रिश्तेदार अज़ीज़ त हुया न। हाणे कंहिंजे साम्हूं हुनजो भाउ अचे पियो कंहिंजे साम्हूं हुनजो भाणेजो अचे पियो हाणे कीअं कयो पोइ कारो हिकिड़ा बादल अची विया जेके हिननि खे नज़र ई न पिया अचनि। ईअं कंदे कंदे तक़रीबन 70,000 माण्हू जेके आहिनि बनी इसराइल जा इन मामले जे अंदरि क़तल थी विया। पोइ हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी मुंहिंजा रब। पोइ किन उलमा ई मुफ़स्सिरीन लिखियो आहे त अञा माण्हू त खोड़ हुया पर इन 70,000 माण्हू जे करे अलाह ताला सभिनी जी तौबा खे छा कयो क़बूल कयो। पोइ हज़रत हारून रोई करे दुआ घुरियो अलाह ताला हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो ए हारून परेशान थियण जी का बि ॻाल्हि कान्हे का हे दुनिया जी अज़ियत ऐं तकलीफ़ बर्दाश्त करे जीअं मां वटि अचनि था त मां हिननि खे आला क़िस्म जी नेमतुनि ऐं बाग़ात जे अंदरि जॻह ॾियां थो पियो ऐं आला क़िस्म जी ज़िंदगी आहे जेका दुनिया वारा गुज़ारनि था उन खां करोड़ा मर्तबा भली ऐं सुठी ज़िंदगी मां हिननि खे अता फरमाई आहे। आई ॻाल्हि सम्झ त बहरहाल पोइ अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला ज़ालिकुम खैरुल लकुम इहो बहितर आहे तव्हांजे लाइ तव्हांजे रब वटि इहो ई मामिलो आहे छो त अल्लाह जी ज़ात तवाब माफ़ करण वारी रहीम ऐं निहायत महिरबान आहे। वइद कुल्तुम या मूसा लन नुमिन लक हत्ता नरल्लाह जहरा हुया बि अजीब क़िस्म यहूदी माण्हू। वइद कुल्तुम या मूसा पोइ जॾहिं तव्हां चओ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे लन नुमिन असां हरगिज़ न मञींदासीं तोखे तुंहिंजी ॻाल्हि खे असां हरगिज़ नथा मञूं हत्ता नरल्लाह जेसीं ताईं असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं अलाह खे जहरतन फ़ख़द माना पधरो ॾिसूं फ़अख़ज़तकुम साइक़तो पोइ वरितो तव्हांखे विझ वअंतुम तंज़ुरून ऐं तव्हां ॾिसो पिया सुम्म बअसनाकुम मिन बादि मौतिकुम लअल्लकुम तशकुरून पोइ असां उथारियोसीं तव्हांजे मरण खां बाद मन तव्हां शुकुर कयो। थियो ईअं जो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जेको किताब अता फरमायो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि ॾे आयो बनी इसराइलनि ॾे त बाबा हे जेको अल्लाह जे तरफ़ां किताब मिलियल आहे हाणे हिन जे मथां तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। त हिननि चयो पोइ जॾहिं चयो तव्हां ए मूसा लन नुमिन लक असां हरगिज़ ईमान न आणींदासीं असां हरगिज़ न मञींदासीं तुंहिंजी ॻाल्हि खे असां या त अलाह खे पंहिंजो आॾो ॾिसूं त बाबा पोइ असां हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदासीं त वाक़ई हे किताब कंहिंजे तरफ़ां मिलियल आहे अलाह जे तरफ़ां असां अलाह ताला खे आॾो ॾिसूं। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खां कुझु जेके बनी इसराइल जा माण्हू हुया उन्हनि जॾहिं इहा डिमांड कई त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो चलो ठीकु आहे हिन क़ौम मां तव्हां पंहिंजा 70 नुमाइंदा ॾियो मूंखे पोइ जॾहिं मां कोए तूर जे मथां वञा थो रब साईं सां हम कलाम थियण त तव्हां हलो ॾिसो त इहा ॻाल्हि आहे या न आहे। चऊं चलो ठीकु आहे 70 माण्हू उन्हनि जा गॾु करे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पाण सां गॾु खणी करे उन्हनि खे वठी आयो मथे कोए तूर जे मथां रब साईं जॾहिं हम कलाम थियो हम कलाम थियण खां बाद में हिननि ॾिठो बि सही उते हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो चहिरो 24 जे चंड वांगुरु चमकणु शुरू थी वियो हिकिड़ो बादल अची वियो उन बादल जे मुतालिक़ बि अचे थो त जंगे बदर जे अंदरि उहो ई बादल ज़ाहिर थियो। बहरहाल मां हर हमेशह इहा ई ॻाल्हि कई आहे त मां घणी देरि जे अंदरि न वेंदो आहियां जीअं मक़सूद जेको आहे उहो हासिलु थी सघे। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं आवाज़ में हिननि ॿुधो उन खां बाद में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि खे चयो बाबा हाणे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई या न चई त न छा पधरो असां जॾहिं अलाह खे ॾिसूं हिननि जो इहा ॻाल्हि कई त अलाह जे तरफ़ां विझ जेका आहे उहा हिननि जे मथां किरी पई कोयला थी विया सभु जो सभु ख़ुदा जे आॾो का देरि कान्हे का विझ एॾी आसमान मां ख़तरनाक शइ आहे। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे थोरी परेशानी चई त हाणे ॻाल्हि इहा आहे त पहिरियों ई बनी इसराइल वारा ख़बर न आहे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हाणे हिननि जा 70 माण्हू जेके क़ौम जा नुमाइंदा वॾा अॻुवाण वठी करे बीहारिया इहे बि हलिया विया हाणे छा थींदो तॾहिं दुआ घुरे मुंहिंजा रब को रस्तो मुहैया फरमायो अल्लाह तबारक व ताला उन 70 मुअल माण्हुनि खे वरी जीअरो करे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो पेश कयो। क़ुर थो चवे सुम्म बअसनाकुम मिन बादि मौतिकुम यानी तव्हांखे असां उथारियोसीं तव्हांजे मरण खां बाद में आई ॻाल्हि सम्झ में पोइ वञी उन्हनि खे मन ॻाल्हि सम्झ में आई त छा आहे या छा न आहे। अलाह जी कुदरत आहे जेको रब बग़ैर वजूद जे पैदा करण ते क़ादिर आहे उहो अलाह मारण खां बाद में बि हे जेके असां वटि सवाल कंदा त बाबा मरण खां पोइ इंसान कीअं जीअरो थींदो हिकिड़ा माण्हू त क़बर में पिया आहिनि हिकिड़नि माण्हुनि खे त मछी जेको आहे पंहिंजो पेट में खाई वई के सड़ी विया के कीअं बि थी विया मुंहिंजा अदा हे क़ुर थो चवे रब जो मरण खां बाद में इन्हनि खे बि त ख़ुदा जीअरो कयो नी
वाज़े नस कुरान जी बीठी आहे उन्हनि माण्हुनि खे उते जो उते ख़ुदा मारे वरी जीअरो करे जेको ख़ुदा शुरू में पैदा करण ते क़ादिर आहे उहो अलाह मारण खां दोबारा ज़िंदा करण ते बि छा आहे ॾाढा चओ क़ादिर आहे। वइद कुलतुम या मूसा पोइ जॾहिं तव्हां चयो ए मूसा लन नुमिन लक हरगिज़ न मञींदासीं तव्हांखे हता नरल्लाह जेसीं ताईं ॾिसूं अलाह खे जहरतन पधरो ओ आमने सामने अल्लाह खे ॾिसूं फ़ाख़ज़तकुम साइक़तु पोइ पकतो उन्हनि खे विझ वअंतुम तंज़ुरून तव्हां ॾिसो पिया सुम्मा बासनाकुम पोइ असां उतारियोसीं तव्हांखे मिन बाद मौतिकुम तव्हांजी मौत खां बाद में यानी तव्हांजे पहिरियों मौत आई तव्हांजे मरी वञण खां बाद में वरी तव्हांखे उथारियो छो लअल्लकुम तशकुरून मन तव्हां अलाह जो शुक्र कयो। अलाह जो शुक्र छा आहे शुक्र उलमाए मुफ़स्सिरीन लिखियो आहे शुक्र जो फ़र्द कामिल आहे वक़्त जे नबीअ जी ॻाल्हि खे ॿुधी करे उन जे मथां ज़िंदगी गुज़ारण इहो शुक्र आहे। आई ॻाल्हि सम्झ में शुक्र छा खे चइबो आहे ईअं न या अलाह तुंहिंजो शुक्र आहे या अलाह तुंहिंजो शुक्र आहे वते सॼो ॾाढो गुनाह कंदो कूड़ ॻाल्हाईंदो ज़िना कंदो अलाह साईं माफ़ फरमाए ईअं वॾो ज़ुबान सां चवे शुक्र आहे न शुक्र जो फ़र्द कामिल इहो आहे पंहिंजी हिन हयाती ऐं पंहिंजी हिन ज़िंदगी खे पंहिंजे हिन जिस्म खे अलाह ऐं अलाह जे रसूल जो फर्मा बरदार बणाए अलाह चवे ही कमु करिणो आहे चो हाज़ुर ही कमु न आहे करिणो चो न आहे अलाह जे रसूल चयो हे कमु करिणो आहे अलाह जे रसूल चयो ही कमु न आहे करिणो उन कम खां पंहिंजो पाण खे बचाइणो आहे। अलाह खां दुआ आहे अलाह साईं जमी मुसलमाननि खे पंहिंजी आख़िरत सही नमूने सां ऐं दुनिया वारी ज़िंदगी बि अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद आमीन व रहमतिक या